असांजे गुरुवर श्री एच ओ नियालानी के अर्ज़ कंदुसि त अॼु जे आयल महिमाननि खे शुक्राना अदा कनि ऐं सुभाणे जे कार्यक्रम के बारे में थोड़ा ॿुधाइनि त असां इन कार्यक्रम के आख़िरी जो हिकु मां कविता चई करे पाण इन खे विदा कयूं। सर प्यारा भाउरो ऐं भेनर, सब खां अवल अॼु जे हिन सिंधी समाज जे इतिहास जो 8 नंबर जेको वर्क हो, एपिसोड हो, उन्हनि में जिन भाउरनि भेनरुनि शिरकत कई, सब खां अवल मां पंहिंजे भाउ राजेंद्र कमल प्रेमचंदाणी NCPSL जा मेंबर साहिब आहिनि, उन्हनि असांखे सॼी NCPSL जी जानकारी ॾिनी ऐं ॿुधायो, हिमत ॾियारी त पंहिंजनि ॿारनि खे सिंधी सेखारे, अलॻि अलॻि इम्तिहाननि में विहारियो। उनखां पोइ अर्जुन मूलचंद कठपाल जी, जेके नासिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशन जा फाउंडर प्रेसिडेंट आहिनि, उन्हनि पिणु असांखे 1992-93 खां वठी अॼु ॾींहं ताईं नासिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशन जे तरफ़ां कयल लासानी कमनि जी ॼाण ॾिनी। उनखां पोइ मिसिस दीपिका चांगरानी, दीपा नानक चांगरानी, जंहिं हाणे असांखे सिंध माथिरी जी सभ्यता जे बारे में जेके विदेशी विद्वान आहिनि, ख़ासि करके उन्हनि फ्रांस जो संदर्भ ॾिनो त असांखे पिणु अॻिते सिंधी ॿोलीअ जे विकास लाइ, सिंधी ॿोलीअ जे वाधारे लाइ, डेवलपमेंट लाइ असांखे कोशिशि करणु खपे। ज्योति प्रकाश आहूजा एडवोकेट, जेका जमनादास आहूजा एसोसिएट सां ॻंढियल आहे, तंहिं पिणु पंहिंजे तरफ़ां ऐं पंहिंजे फैमिली जे तरफ़ां कयल सिंधी शेवाउनि जो ज़िक्र कयो। उनखां पोइ मोहित भगवान दास हीरानी, साउथ गुजरात मां, गौ माता जी रक्षा ऐं असांखे गांइ माता मां कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा आहिनि, तिन जो वर्णन कयो। अहिड़े नमूने जेको आहे, उनखां पोइ कुमारी दर्शिका आडवानी, जंहिं झूलेलाल जे बारे में तमामु हिकिड़ो मिठो गीत पेश कयो। त असां हिन वेबिनार जे वसीले ख़ासि करे राष्ट्रीय सिंधी ॿोली विकास परिषद जे मेंबरनि ऐं शंकर एजुकेशन सोसाइटीअ जे मेंबरनि, पूत सिंधी पंचायत देवलालीअ जे मेंबरनि जे गॾियल सहकार सां इहा कोशिशि वठी रहिया आहियूं त सिंधी समाज जी डेवलपमेंट जेका आहे थिए, सिंधी ॿोलीअ जो इतिहास कीअं आहे। त जॾहिं इहो इतिहास तव्हांजे अॻियां पेश थो कयो वञे, असां हर दफ़े 6 खां 7 विद्वाननि खे अव्हां जे अॻियां पेश कंदा आहियूं। जीअं अॼु असांजे विच में मिस्टर प्रेमचंदाणी, मिस्टर अर्जुन कठपाल, मिस्टर मोहित भगवान दास, मिस्टर हरीश रायसिंघानी, दीपा चांगरानी, ज्योति आहूजा, अहिड़े नमूने रोज़ 7-8 ॼणा ईंदा आहिनि। अॼु 8 नंबर एपिसोड आहे त असां घटि में घटि 50 खां 60 विद्वान हिन वेबिनार जे ज़रिए असां अव्हां जे अॻियां पेश कया आहिनि। ऐं जिन
हू जिते बि आहिनि उते सिंधी ॿोलीअ जे विकास लाइ कीअं हू कमर कशे करे कुलो कुले सां लॻाए करे सिंधियुनि में जागृति आणे रहिया आहिनि। त इहो कमु हाणे ॾींहं राति चालू थी वियो आहे, हर कंहिं हंधि चालू थी वियो आहे, भारत जे हर कंहिं राज्य में चालू थी वियो आहे। ऐं मां सम्झां थो त अहिड़ा वेबिनर जा प्रोग्राम जेकॾहिं हर कंहिं डिस्ट्रिक्ट में आयोजित कया वञनि जुदा जुदा तारीख़ुनि ते ऐं सभिनी सिंधियुनि खे हिन जी जानकारी ॾिनी वञे त मां सम्झां थो सिंधी ॿोलीअ जी ऐं सिंधी समाज जी तरक़ी ॾाढी थींदी, ॾाढी तरक़ी थींदी। जेका असांजे भेण ज्योति पी आहूजा ॿुधाई, ॾाढी तरक़ी थींदी। ऐं हाणे असां वी आर ऑन द पाथ ऑफ डेवलपमेंट। ख़ाली हिकिड़ी ॻाल्हि आहे त असां सिंधी ॿोली घर में पंहिंजनि ॿारनि सां ॻाल्हायूं, छो जो उहा फ्यूचर जनरेशन आहे, उहा ईंदड़ असांजी पीढ़ी आहे। बाक़ी ॿियो सिंधियुनि जा प्रोग्राम, सिंधियुनि जूं एक्टिविटीज़, सिंधियुनि जूं कारगुज़ारियूं, सिंधियुनि जूं मशगूलियूं, उहे लासानी आहिनि, उहे लासानी आहिनि। सभु पंचायतूं, झूलेलाल मंडल, तइलीमी संस्थाऊं सभु जागृत थी वयूं आहिनि, सभु जागृत थी वयूं आहिनि ऐं पाण में गॾिजी करे कमु करे रहियूं आहिनि। त प्यारा भाउरो ऐं भेनरूं, हिन असांजे यज्ञ में सिंधी समाज जो इतिहास जेको असां शुरू कयो आहे, जंहिंजो वर्क नंबर 8 अॼु अव्हां जे अॻियां पेश कयोसीं, उमेदु आहे त इन मां तव्हांखे ज़बरदस्त फ़ाइदो रसियो हूंदो ऐं असांजे हिन यज्ञ में शामिल थी करे तव्हां आस पास में पंहिंजे शहर में सिंधी समाज में जागृति आणींदा ऐं पंहिंजो जीवन सफलो कंदा, पंहिंजो जीवन सफलो कंदा, पंहिंजो जीवन सफलो कंदा। हाँ, पलव पाइणो मुंहिंजे थी वञण खां पोइ यस। हा मां आहियां सिंधी, हा मां आहियां सिंधी, मुंहिंजी पहचान हिन ॿोलीअ सां आहे। हा आहियां मां सिंधी, मुंहिंजी पहचान हिन ॿोलीअ सां आहे। छो पियो तूं लिकाएं, छो पियो लिकाएं, जहिड़ो सुख तुंहिंजो हिन ॿोलीअ सां आहे। न ठहो मोहताज हिन दुनिया जो, न ठहो मोहताज हिन दुनिया जो, तुंहिंजो कर्म धर्म सभु हिन ॿोलीअ सां आहे। गर्व सां ॻाल्हाए तूं पंहिंजी मिठड़ी ॿोली, गर्व सां ॻाल्हाए तूं पंहिंजी मिठड़ी ॿोली, जग में मिठास हिन ॿोलीअ सां आहे। सिंधी असांजी ॿोली, मिठड़ी असांजी ॿोली, सिंधी असांजी ॿोली, मिठड़ी असांजी ॿोली। मां असांजे गुरूवर श्री एच ओ नियालानी सर खे रिक्वेस्ट कंदुसि त पलो पाए अॼु जे कार्यक्रम जो समाप्त जी घोषणा कनि। हाणे जेॾो तुंहिंजो नाम हो मां त बाझ बि ओॾाई मङा। हाणे जेॾो तुंहिंजो नाम हो 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 मां त बाझ बि ओॾाई मङा। रह थंभे रह थूणी रह थंभे रह थूणी तूं छपर तूं छा। हाणे कुजाड़ो कहाँ हे 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 हाणे कुजाड़ो कहाँ जो मालूम तोखे सब की। बोल गज कर अमर लाल की जय। लाल झा झाटी चओ सभई झूलेलाल। आयो लाल चओ झूलेलाल। सिंधी ॿोली अमर रहे, सिंधी ॿोली अमर रहे।
सिंधी केराई ॿोली पार अमर दुबई शाहूकार। सिंधी पवन जी, साईं सदा सुभाणे जो पोस्टर रिलीज़ कयो वञे प्लीज़।